द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। आषाढ़ वहकारा चिणगाई तीलियूं। आया बाख़बर मां मंज़िल ज़िंदगीअ जी मौत आहे। आया बाख़बर मां मंज़िल ज़िंदगीअ जी मौत आहे। मरण खां अॻु ज़िंदगी जीअण जी हसरत आरज़ू आहे। चवनि था सभु ज़िंदगी किसो चार ॾियारनि जो आहे। चवनि था सभु ज़िंदगी किसो चार ॾियारनि जो आहे। मुंहिंजे महबूब त 5 ॾींहं मिलण जो वाइदो कयो आहे। चप थी वेंदा ख़ामोश, अखियूं बि हूंदियूं फिरियल पक आहे। चप थी वेंदा ख़ामोश, अखियूं बि हूंदियूं फिरियल पक आहे। मायूसीअ जे माहौल में बि मुरकंदा के चहिरा पक आहे। न रुअण पिटण न विलापनि खे मिलणो मौक़ो आहे। चवंदा अञा मोकिलाणी आज़ादु सचल वती न आहे। न रुअण पिटण न विलापनि खे मिलणो मौक़ो आहे। चवंदा अञा मोकिलाणी आज़ादु सचल वती न आहे। आया बाख़बर मां मंज़िल ज़िंदगीअ जी मौत आहे। मरण खां अॻु ज़िंदगी जीअण जी हसरत आरज़ू आहे। ज़िंदगी जीअण जी हसरत आरज़ू आहे। मां SP सर, गांधी नगर, कोल्हापुर।